अहम ख़बर शेयर कंदासीं। सिंध हाई कोर्ट आइनी बेंच में शहरीअ जो नालो स्टॉप लिस्ट में शामिल करण वारे केस में अदालत घरू वज़ीर खे दरख़्वास्त ते हिकु हफ़्ते अंदरि फ़ैसिलो करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। घरू वज़ारत जा ऑफिसर वक़्त ते जवाब जमा कराईंदा। अदालत पारां कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। 17 मार्च ते इन हवाले सां हिकु हुकुम बि जारी कयो वियो हो। अदालत पारां इहो चयो वियो आहे अदालती हुकमनि ते अमल न कंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अदालत जो सेक्रेटरी घरू वज़ीर खे हिदायत कई वई आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो चवणु हो त समीउल्लाह 17 सालनि खां सऊदी अरब में कमु करे रहियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जो नालो ब्लैक लिस्ट में शामिल कयो वियो आहे। अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं पंहिंजे नाज़रीन सां। सिंध हाई कोर्ट आइनी बेंच में शहरीअ जो नालो स्टॉप लिस्ट में शामिल करण वारे केस में घरू वज़ारत खे दरख़्वास्त ते हिकु हफ़्ते अंदरि फ़ैसिलो करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त घरू वज़ारत जा ऑफिसर वक़्त ते जवाब जमा कराईंदा। अदालत पारां कावड़ जो इज़हार कंदे इहा हिदायत ॾिनी वई आहे। अदालत पारां हिदायत ॾिनी वई त 17 मार्च ते इन हवाले सां हिकु हुकुम बि जारी कयो वियो हो। अदालती हुकम ते अमल न कंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अदालत जो सेक्रेटरी घरू वज़ीर खे हिदायत जारी कई वई आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो चवणु हो त समीउल्लाह 17 सालनि खां सऊदी अरब में कमु करे रहियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जो नालो ब्लैक लिस्ट में शामिल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे पंहिंजे नाज़रीन खे हिकु दफ़ो ॿीहर ॾेई रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट आइनी बेंच में शहरीअ जो नालो स्टॉप लिस्ट में शामिल करण वारे केस में घरू वज़ारत खे दरख़्वास्त ते हिकु हफ़्ते अंदरि फ़ैसिलो करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अदालत पारां कावड़ जो इज़हार कंदे घरू वज़ारत जे ऑफिसर खाते खे जवाब जमा कराइण जी हिदायत कई वई आहे। अदालत जो चवणु हो त 17 मार्च ते इन हवाले सां हिकु हुकुम बि जारी कयो वियो हो। अदालती हुकमनि ते अमल न कंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अदालत पारां सेक्रेटरी घरू वज़ारत खे हिदायत जारी कई वई आहे। इन केस में दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो चवणु हो त समीउल्लाह 17 सालनि खां सऊदी अरब में कमु करे रहियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जो नालो ब्लैक लिस्ट में शामिल कयो वियो आहे।